बंद कयो। मातली पुलिस जी गुंडागर्दी बंद कयो। मीर मोहम्मद सोलंकी का इंसाफ कयो। मीर मोहम्मद सोलंकी का इंसाफ कयो। मातली पुलिस जी गुंडागर्दी बंद कयो। साफ़ी के मौत मार धमकी ॾियण ते मातली पुलिस जी गुंडागर्दी ख़िलाफ़ मातली जी आवाम सिरापा एहतजाज। तफ़सील मूजिब सुपर पाक गुड्स कंपनी 60 सालनि खां परचनि जो सामान हिकु शहर खां ॿिए शहर ते पहुचाईंदी आहे। मज़कूरा कंपनी जे ट्रक खे गुज़िरियल ॾींहुं मातली पुलिस टंडो गुलाम अली बाईपास रोड ते बिला जवाज़ रोके नशेवर सुपारियुनि जो शक ज़ाहिर कंदे सॼो सामान रोड ते उछले छॾियो। इन वाक़े जो इतला मिलण ते साफ़ी मीर मोहम्मद सोलंकी संदसि टीम कवरेज लाइ पहुती त उन मौक़े ते मौजूद पुलिस एहलकार मच्छरजी पिया, जंहिंमें बिना वर्दी सिपाही अब्दुल्ला तुन्यो दीदार खोखर साफ़ियनि खे कूड़नि केसनि में फासाइण संगीन नतीजनि समेत मौत मार धमकियूं पिण ॾिनियूं। मातली पुलिस जी उन गुंडागर्दी ख़िलाफ़ सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ज़िला बद्दी ने शहरनि सख़्त एहतजाज करे पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ अॻवाननि महबूब सोलंकी, सज्जाद सोलंकी, आबिद सोलंकी ऐं ॿियनि IG सिंध, DG रेंजर्स, SSP बद्दी ने DSP मातली खां मुतालबो कयो त अहिड़नि करप्ट पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करे साफ़ी सां इंसाफ़ कयो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDU न्यूज़, हैदराबाद।